सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 6 प्रॉपर्टीज ऑफ रियल नंबर्स हकीकियतन जूं ख़ासियतूं पार्ट 2 ॿारो आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार। ॿारो असां पोयनि सबक़नि में हकीकियतन जूं ज़रब ऐं जोड़ वारियूं ख़ासियतूं पढ़ी आया आहियूं। हिन सबक़ में असां पढ़ंदासीं डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ज़रब जी जोड़ ते विराजण वारी ख़ासियत। किन बि टिनि हकीकियतन ABC लाइ जेकॾहिं असां वटि ही टे कंडीशनूं गिवन आहिनि त असां इन्हनि खे चवंदासीं डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन ज़रब जी जोड़ ते विराजण वारी ख़ासियत। हाँ हेॾे ॾिसो त असां वटि का पहिरीं ॿीं या टी इन्हनि मां का बि हिकु या असां वटि अगरि ही टई गिवन हूंदियूं त असां इन्हनि खे चवंदासीं ज़रब जी जोड़ ते विराजण वारी ख़ासियत। ॿी तव्हांखे मां अहम ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हांजे बुक में जेका ही पहिरीं प्रॉपर्टी आहे उन खे लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चयो वेंदो आहे ऐं जेका असां वटि ही ॿियो नंबर जेका हिते ॿियो नंबर आहे जंहिंमें C बार आहे उन खे राइट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चयो वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। पहिरें नंबर जेका प्रॉपर्टी हाणे असां वटि के बि टे हकीकत आहिनि 4 5 ऐं 6। अचो त असां हाणे जेका पहिरों नंबर प्रॉपर्टी आहे उन में ही वैल्यूज़ पुट करे था वञूं त A जी वैल्यू आहे 4 B जी वैल्यू आहे 5 ऐं C जी वैल्यू घणी आहे उहा आहे 6 त A 4 × 5 + 6 is equal to AB 4 × 5 + 5 ऐं 6 घणा थींदा 11 4 × 11 is equal to 4 5 20 4 6 24 4 11 44 is equal to 20 ऐं 24 घणा थिया 44। असांजी पहिरीं जेका प्रॉपर्टी आहे उहा साबित थी वई। हाणे असां टी नंबर जेका प्रॉपर्टी उहा आहे B × A + C is equal to AB + BC। त असां हिन में वैल्यूज़ पुट कंदासीं। B जी वैल्यू आहे 5 असां ही 5 ते रखीसीं उहो तव्हां हेॾे ॾिसंदा हलो त टे नंबर जेका प्रॉपर्टी आहे उन मथां B जी वैल्यू घणी आहे 5 ऐं A जी वैल्यू आहे 4 C जी वैल्यू आहे 6। असां हिते वैल्यू पुट कई हिन साइड AB + BC A जी वैल्यू 4 B जी वैल्यू 5 प्लस B जी वैल्यू 5 ऐं C जी वैल्यू 6 आहे। असां हिन खे पुट करे वियासीं। हाणे 6 × 4 थींदा 10 5 × 10 is equal to हिते थींदो 4 5 20 5 6 3 त 5 ॾह 50 is equal to 20 × 3 50। असांजी इहा प्रॉपर्टी प्रूव थी वई। ॿारो हींअर आहे A × B - C is equal to AB - AC त पोइ इन खे चयो वेंदो आहे ज़रब जी कट ते विराजण वारी ख़ासियत। अगरि असां वटि हिन तरीक़े सां अगरि रियल नंबर्स गिवन आहिनि A × B - C is equal to AB - AC त पोइ इन खे चयो वेंदो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन। हाणे ॿी नंबर ॻाल्हि त हिन खे वरी लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी B चयो वेंदो आहे। तव्हां इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजो त इहा जेका प्रॉपर्टी आहे लेफ्ट एंड राइट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी उहा डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन एंड डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन ॿिन्ही जे अंदरि ईंदी आहे। इहे तव्हां ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। हाणे असां इन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। मथे गिवन जेके वैल्यूज़ आहिनि असां उहे हिन प्रॉपर्टी में पुट करे था ॾिसूं। हिते मां जेके हीअं लाइन ॾेई आहे इन में असां वैल्यू पुट कंदासीं। जॾहिं असां हिन में वैल्यू पुट कयूं त 4 × 5 - 6 is equal to 4 × 5 - 4 × 6 त 5 ऐं 6 जो डिफरेंस आयो -1 4 5 20 ऐं 4 6 24 त -24 थी वियो। हाणे 4 × -1 is equal to -4 20 ऐं -24 जो जेको डिफरेंस बीठो -4। अहिड़े तरीक़े सां असांजी प्रॉपर्टी बि साबित थी वई।
प्रॉपर्टीज़ ऑफ इक्वलिटीज़ ऑफ रियल नंबर्स, हक़ीक़ी अददनि जूं बराबरी वारियूं ख़ासियतूं। पहिरियों नंबर प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव प्रॉपर्टी, अक्सी ख़ासियत। इफ़ ए बिलोंग्स टू रियल नंबर देन ए इज़ इक्वल टू ए इज़ कॉल्ड रिफ्लेक्सिव प्रॉपर्टी। चए थो त ए हिकु हक़ीक़ी अदद आहे ऐं जेकॾहिं ए बराबरि आहे ए जे त असां इन खे चवंदा आहियूं अक्सी ख़ासियत। हाणे असां इन शइ खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। त हाणे हिते चए थो त ए बराबरि आहे ए जे, यानी 3 बराबरि आहे 3 जे, या असांजो एक्स बराबरि आहे एक्स जे, या 10 बराबरि आहे 10 जे, त इन खे जेका आहे अक्सी ख़ासियत चयो वेंदो आहे। ॿी प्रॉपर्टी असां वटि सिमेट्रिक प्रॉपर्टी, यानी हमशिकली ख़ासियत। इफ़ ए कमा बी बिलोंग्स टू रियल नंबर्स देन ए इज़ इक्वल टू बी इज़ इक्वलेंट टू बी इज़ इक्वल टू ए इज़ कॉल्ड सिमेट्रिक प्रॉपर्टी। ए ई बी जेके के बि हक़ीक़ी अदद हूंदा आहिनि, जेकर ए बराबरि हूंदो आहे बी जे त बी बराबरि थींदो ए जे। अचो त हाणे असां इन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। हाणे ॿी प्रॉपर्टी में असीं मिसाल था खणूं त चए थो त ए बराबरि आहे बी जे, यानी कि हाणे चऊं था असां 6 बराबरि आहे 4 प्लस 2 जे, पोइ छा थींदो त 4 प्लस 2 बराबरि थी वेंदा 6 जे। त असां इन खे चवंदासीं सिमेट्रिक प्रॉपर्टी, यानी हमशिकली ख़ासियत। टी प्रॉपर्टी असां वटि आहे ट्रांज़िटिव प्रॉपर्टी, यानी मुतअदी ख़ासियत। चए थो त ए बी सी के 3 हक़ीक़ी अदद आहिनि, जेकॾहिं ए बराबरि आहे बी जे ऐं बी बराबरि आहे सी जे त पोइ ए बराबरि थींदो सी जे। हाणे असां इन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। ॿारो हींअर असां वटि आहे ट्रांज़िटिव प्रॉपर्टी, यानी मुतअदी ख़ासियत। चए थो त ए बी सी के 3 हक़ीक़ी अदद हूंदा आहिनि, जेकॾहिं ए बराबरि हूंदो आहे बी जे ऐं बी बराबरि हूंदो आहे सी जे त इट इज़ इक्वलेंट टू ए इक्वल टू सी। चए थो ए बराबरि आहे बी जे, बी बराबरि आहे सी जे, त पोइ ए सी पाण में बराबरि थींदा। हाणे अचो त असां इन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। असां वटि 3 शागिर्द आहिनि, हिकिड़ो आहे अरसलान, ॿियो आहे सजण, ॿियो आहे नज़र। मां इन्हनि खे मैथमेटिक्स में नाला थो ॾेई वञा ए बी ऐं सी। हाणे हिन टिनी जूं जेके एजिस आहिनि, यानी कि उमिरूं आहिनि 12 साल, 12 साल इन जी उमिरि आहे, टिनी जी उमिरि सेम आहे। पोइ असीं चवंदासीं त इन्हनि जी जेकी उमिरूं आहिनि, ए बराबरि आहे ए जी जेका उमिरि आहे उहा बराबरि आहे बी जे, ऐं जेका यानी इन्हनि ॿिन्ही जूं, यानी अरसलान सजण जूं बराबरि आहिनि, ऐं जेका बी जी उमिरि आहे बराबरि आहे सी जे, यानी सजण जी जेका उमिरि आहे उहा नज़र जे बराबरि आहे। पोइ असां ईअं चवंदासीं त पोइ अरसलान ऐं नज़र जी उमिरि पाण में बराबरि बीहंदी, त उहा थींदी वञी ए बराबरि सी जे। त असां इन खे चवंदा आहियूं ट्रांज़िटिव प्रॉपर्टी, यानी मुतअदी ख़ासियत। हाणे चौथी नंबर प्रॉपर्टी आहे जोड़ वारी ख़ासियत। चए थो त ए बी सी के 3 हक़ीक़ी अदद हूंदा आहिनि, त जेकॾहिं ए बराबरि आहे बी जे त इट इज़ इक्वलेंट टू ए प्लस सी इज़ इक्वल टू बी प्लस सी। चए थो ए बी पाण में बराबरि हूंदा आहिनि, उन में असां को बि टियों नंबर ॿिन्ही नंबरनि में जोड़ कंदा आहियूं। ए में बि असां सी जोड़ कंदासीं, यानी जेको आहे को नंबर, ऐं असां बी में बि को नंबर जोड़ कंदासीं सी, यानी उहो साॻियो ई नंबर हूंदो, पोइ इहे पाण में ॿई बराबरि थींदा, त पोइ इन खे चयो वेंदो आहे जोड़ वारी ख़ासियत। अचो त हाणे असां हिन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। हाणे चए थो ए बराबरि आहे बी जे, त इट इज़ इक्वलेंट टू, हीअ जेका साइन आहे उहा आहे इट इज़ इक्वलेंट टू, माना इहो बराबरि थींदो छाजे ए प्लस सी इज़ इक्वल टू बी प्लस सी। हाणे ए बी पाण में बराबरि आहिनि, त ए बी असां खणूं था त हिते था खणूं 7 आहे ए ऐं बी जी वैल्यू बि आहे 7। हाणे सी था खणूं असां 4, हाणे ए प्लस सी, यानी 7 प्लस 4 बीठो 7 प्लस 4 जे, हाणे हिते बि असां वटि थियो 11, हिते बि असां वटि थियो 11, त इन खे चयो वेंदो आहे एडिटिव प्रॉपर्टी, जोड़ वारी ख़ासियत। हाणे मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी, ज़रब वारी ख़ासियत। ॿारो जेकॾहिं ए बी सी 3 हक़ीक़ी अदद आहिनि, पोइ ए बराबरि आहे बी जे, त पोइ
ए सी बराबरि थींदो बी सी जे। इन खे चयो वेंदो आहे मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी यानी ज़रब वारी ख़ासियत। हाणे असां इन खे मिसालनि जे वसीले सम्झूं था। हाणे असां वटि 3 नंबर आहिनि, इहा आहे असांजो 5 नंबर प्रॉपर्टी। हिकिड़ो नंबर आहे 5, ॿियो बि आहे 5, टियों आहे घणो 3। यानी असां वटि आहिनि 3, ही हक़ीक़त आहिनि। हाणे मां ए बराबरि आहे 5, बी बराबरि आहे 5, सी बराबरि आहे 3 जे। हाणे असांखे गिवन कंडीशन कहिड़ी आहे, चए थो ए बराबरि आहे बी जे, ए बराबरि थियो बी जे, वैल्यूज़ पुट कयूं, 5 बराबरि थियो 5 जे, चए थो इट इज़ इक्विवेलेंट टू, यानी इहो बराबरि थींदो छा जे, त कंडीशन कहिड़ी ॾींदी अथसि, ए सी इज़ इक्वल टू बी सी। अचो त असां हिन में वैल्यू पुट कयूं, त थियो 5 इंटू 3 इज़ इक्वल टू 5 इंटू 3, हीअ बि थियो असांजो 5 3 15, हीअ बि थियो 5 3 15। अहिड़े तरीक़े सां असांजी जेका आहे हिन ख़ासियत खे चयो थो वञे ज़रब वारी ख़ासियत। हाणे असां वटि आहे कैंसलेशन प्रॉपर्टी फॉर एडिशन, काट वारी ख़ासियत जोड़ जे लिहाज़ खां। चए थो जेकॾहिं ए बी सी 3 हक़ीक़ी अद आहिनि, ठीकु आहे, ए प्लस सी बराबरि आहे बी प्लस सी जे, सही आहे, ए प्लस सी बराबरि आहे बी प्लस सी जे, त पोइ ए बराबरि थींदो बी जे, यानी कि पोइ असां हिन मां सी ख़तमु करे छॾींदासीं, उहा कैंसिल कंदासीं सी, इन साइड बि सी ख़तमु कईसीं, इन साइड बि सी ख़तमु कईसीं, त जवाबु छा अची वियो, ए बराबरि बी। त पोइ इन खे चयो वेंदो आहे काट वारी ख़ासियत जोड़ जे लाइ। अचो त हाणे हिनखे असां मिसालनि जे वसीले सम्झूं था। हाणे 6 नंबर असांजी जाइ ही प्रॉपर्टी आहे। हाणे असां हिते बि साॻा ई नंबर खणूं था, ए बराबरि 5, बी बराबरि 5, सी बराबरि 3, जेको असां 5 नंबर प्रॉपर्टी खे सॉल्व करण में खयां हुआ। हाणे छा थो चए त ए प्लस सी, ए प्लस सी बराबरि आहे बी प्लस सी जे। अचो त हिन में असां वैल्यू पुट करे था ॾिसूं, त ए जी वैल्यू घणी आहे 5 ऐं सी जी 3, हिन साइड बि 5 प्लस 3, सही आहे। हाणे हिन में असां छा कंदासीं, हाणे सी खे छा कंदासीं, सी खे असां ख़तमु कंदासीं वारो। हाणे ए सी बराबरि आहे ए प्लस सी बराबरि आहे बी प्लस सी जे, त असां हिन मां हिते सी ख़तमु कंदासीं, यानी कि हिते सी सां ख़तमु कईसीं, ऐं जेकर असां हिन में 3 बि ख़तमु कयोसीं, पोइ छा थियो 5 बराबरि थियो 5 जे, यानी ए बराबरि थी वियो बी जे। त इन खे चयो वेंदो आहे काट वारी ख़ासियत जोड़ जे लिहाज़ खां। हाणे असां वटि प्रॉपर्टी आहे कैंसलेशन प्रॉपर्टी फॉर मल्टीप्लिकेशन, काट वारी ख़ासियत ज़रब जे लिहाज़ खां। ए बी सी 3 हक़ीक़ी अदद आहिनि, ऐं सी जी जेका वैल्यू आहे उहा कॾहिं बि 0 नथी थी सघे, त पोइ ए सी बराबरि आहे बी सी जे, देन ए इज़ इक्वल टू बी इज़ कॉल्ड कैंसलेशन प्रॉपर्टी विथ मल्टीप्लिकेशन, काट वारी ख़ासियत ज़रब जे लिहाज़ खां। हाणे असां इन खे मिसाल जे ज़रिए सम्झूं था। हाणे 6 जेका 7 नंबर प्रॉपर्टी आहे उन जे लाइ असां 3 नंबर कहिड़ा था खणूं, हिकिड़ो था खणूं 7, ॿियो बि 7, ॿियो था खणूं 4, ए बराबरि 7, बी बराबरि 7 ऐं सी बराबरि खयोंसीं 4। हाणे असांखे गिवन कंडीशन कहिड़ी आहे, त सी जी जेका वैल्यू आहे हिकु त उहा 0 जे बराबरि न हुजे, त असां हिते खईं आहे 4, उहा 0 जे बराबरि न आहे। हाणे चए थो ए सी बराबरि बी सी, ए सी इज़ इक्वल टू बी सी, त हाणे अचो हिन में असां वैल्यू पुट कयूं, ए बराबरि घणो आहे 7, सी बराबरि थियो 4, हिते बि थियो बी बराबरि 7, सी बराबरि 4, 4 7 28, 4 7 28। हाणे हिन में हिते छा पियो करे, अहिड़े तरीक़े सां त मथे जोड़ वारी ख़ासियत में जेका हुई, जेका माना काट वारी ख़ासियत जोड़ जे लाइ उन में छा कयोसीं, सी खे ख़तमु कयो, हिते बि असां जेको आहे हिते सी खे ख़तमु कंदासीं, हिते बि असां छा कंदासीं, हिते सी खे ख़तमु कयोसीं, हिते बि असां सी खे ख़तमु कयो, हिते असां सी खे ख़तमु करे छॾियोसीं, हिते बि सी खे ख़तमु करे छॾियोसीं, त पोइ जॾहिं असां सी खे ख़तमु थियो त जवाबु छा बचंदो, बाक़ी ए बराबरि बी जे बचंदो, याने 7 बचियो बराबरि 7 जे। हाणे इन खे चयो वेंदो आहे काट वारी ख़ासियत, काट वारी ख़ासियत ज़रब जे लाइ। ॿारो अहिड़े तरीक़े सां अॼु जो सबक़ु पूरो थियो, वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह भाई।